अॼु मां रस्ते सां वञी रहियो हुअसि त मूंखे हिकु परेशान हाल चाचो मिलियो जंहिंसां गॾु 8 साल जो नींगर बि हुयो। मूं चाचे खे परेशान ॾिसी हुनखे खयो। अॻिते वधियासीं, चाचे सां हाल अहिवाल थियो। चाचे ॿुधायो त हू मैट्रिक पास आहे। मां पुछियो चाचा किथां था अचो? चाचा मूंखे ॿुधायो त मां कुबे सईद खान को अचां थो ऐं मां वेंदुमि सजावल जी साइड। कुबो सईद खान शदादकोट खां तक़रीबन 18 किलोमीटर परे आहे ऐं सिजावल तक़रीबन 20 किलोमीटर परे आहे, यानी टोटल 38 किलोमीटर चाचे खे परे वञिणो पियो। छाजे लाइ? पूरी वीडियो ज़रूर ॾिसिजो। सलाम दोस्तों, मां आहियां अव्हांजो आरिफ हुसैन। दोस्तों, चाचा खे जॾहिं मूं खयो त मां हुनखां पुछियो, चाचा तव्हां 18 किलोमीटर उहे ऐं 20 किलोमीटर परते एतिरो पंधु करे छो था वञो? चाचा मूंखे ॿुधायो त असां वटि पाणी कोन आयो आहे, हिन दफ़े आबादी कोन थी थिए, ॾाढा परेशान आहियूं। मां मज़दूरी जे लाइ उते थो वञा जीअं 200-300 रुपया कमाए करे मां नंढड़नि जे लाइ कुझु वठी सघां। जी दोस्तों, 200-300 यानी 500 रुपया। 500 रुपये में अॼुकल्ह छा थो मिले? मूं चाचे को पुछियो, चाचा तव्हां केॾी महिल निकिता हो? चाचे मूंखे ॿुधायो त मां असर जी टाइम निकितो आहियां। मां पैदल उतां खां वठी हिते आयो आहियां। रस्ते ते मूंखे कोई लिफ्ट ॾियण वारो न हुयो। मां ॾाढो हैरान थी वियुसि त आख़िर असांजी इंसानियत काॾे हली वई आहे। हिकिड़ो शख़्स नंढड़े ॿार सां गॾु पैदल अची रहियो आहे, लेकिन हुनखे कोई लिफ्ट ॾियण लाइ तयारु कोन। मूंखे ॾाढो ॾुख थियो। मूं चाचा खे चयो, चाचा पोइ तव्हांखे एतिरो पंधु करण जी कहिड़ी ज़रूरत हुई? तव्हां उते बि मज़दूरी करे सघो पिया, कमकार करे सघो पिया। त चाचा मूंखे ॿुधायो त उते असां को वॾेरा मुफ़्त में कमु वठंदा आहिनि। जेकॾहिं असां ज़रूरत में कुझु वठंदा आहियूं त उन ते असांजे मथां व्याज हणंदा आहिनि। अॻिते हलियासीं, हाल अहिवाल थींदा रहिया। मूं चाचा खे पुछिया, चाचा केतिरो पढ़ियल आहियो? चाचा मूंखे ॿुधायो त मां मैट्रिक पढ़ियल आहियां। मूं चयो, चाचा त पोइ तव्हां मैट्रिक पढ़ियल आहियो, के वॾे शहर कमाइण छो नथा वञो? चाचा मूंखे ॿुधायो, पुट मुंहिंजे मथां एतिरो कर्ज़ु आहे त वॾेरो मूंखे हितां चुरण बि कोन थो ॾे। हाणे बि मां पंहिंजा ॿचिड़ा छॾे करे पंहिंजे माइटनि ॾे वञा त उन्हनि वटि पाणी थोरो टुको आयो आहे, जिते मां रोंबी करे उनखे मज़दूरी करे पैसा कमाईंदुसि। हिते हिकिड़ो सुवाल पैदा थिए थो त छा पूरी सिंध में इहे हालात आहिनि? अगरि आहिनि त इहे छो आहिनि? इन जो जवाबु कमेंट में ज़रूर ॾिजो। छा हुक्मराननि जी नाअहली, या असांजी ख़ामोशी आहे, या वॾेरनि जो ज़ुल्म, या पोइ ज़ालिम सूद जो वधंदड़ निज़ाम? दोस्तों, चाचा त मजबूर हुयो। उन जे दौर में का बि टेक्नोलॉजी न हुई, का बि सहूलियत न हुई। चाचा पंहिंजी ज़िंदगी ईअं गुज़ारे छॾी। हाणे हुन वटि करण लाइ कुझु बि कोन्हे सिवाय मज़दूरी ऐं लाचारी खां। लेकिन दोस्तों, तव्हां वटि हाणे बि टाइम आहे। तव्हां वटि उहो नौकर आहे जेको तव्हां कमु वठी करे लखें रुपया कमाए सघो था। जी बिल्कुलु, मोबाइल बज़ाहिर त असांजी नौकर आहे, लेकिन हिन वक़्तु असां ते मालिक थी करे असांजे मथां राज करे रही आहे। तव्हां सोचींदा हूंदो त इहा राज छो थी करे, कीअं थी करे? दोस्तों, असां जेॾी महिल बि असांखे 5 मिंट फारिग मिलंदा आहिनि, असां मोबाइल ते लॻी वेंदा आहियूं त उहे 5 मिंट कलाकनि में चेंज थी वेंदा आहिनि। पोइ असांखे ख़बर ई कोन पवंदी आहे त असां मोबाइल खे हलायूं था या मोबाइल असांखे हलाए थी। त इन लाइ चवां थो त मोबाइल खे पंहिंजो मालिक न बनायो, मोबाइल खे पंहिंजो नौकर बनायो। मोबाइल खां सिखो, मोबाइल खां फ़ाइदो वठो। हिन वक़्तु मोबाइल ते जेके बि एजुकेटेड छोकिरा आहिनि लखें रुपया कमाए रहिया आहिनि। तव्हां बि कमाए सघो था। मां इन लाइ उहा वीडियो नथो ठाहियां त तव्हां मोबाइल में कीअं कमाए सघो था, छो जो तव्हांजो मुंहिंजी वीडियोज़ ते रिस्पॉन्स बिल्कुलु ई घटि थो अचे। जंहिं ॾींहुं तव्हांजो रिस्पॉन्स अचणु शुरू थींदो, उन ॾींहुं मां वीडियो ठाहिणु शुरू कंदुसि त तव्हां मोबाइल में कीअं था कमाए सघो। जेसीं ताणी मुंहिंजी वीडियो अचे, तेसीं ताणी तव्हां यूट्यूब में सर्च कयो, हज़ारे वीडियो पयूं आहिनि त तव्हां कीअं मोबाइल में कमाए सघो था। मूंखे तव्हांजे रिस्पॉन्स जो इंतज़ारु आहे। वधि खां वधि शेयर कयो, लाइक कयो ऐं मूंखे सपोर्ट कयो ऐं फॉलो कयो। जीअं मूंखे तव्हांजो रिस्पॉन्स अचणु शुरू थींदो, उन ॾींहुं मां उहा वीडियो ज़रूरु अपलोड कंदुसि त तव्हांखे बिल्कुलु आसान तरीक़े सां, बिल्कुलु मुफ़्त में सेखारींदुसि त मोबाइल खां पैसा कीअं कमाए सघजनि था। उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजी वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। मुंहिंजी वीडियो खे लाइक, शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे यूट्यूब ते वञी करे हुनखे सब्सक्राइब ज़रूरु कजो। सिंध सलामत, साथ सलामत। अल्लाह हाफ़िज़।